अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा भाइरो। उम्मीद आहे तव्हां सभु खैर खैरियत सां हूंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो, जिथे बि रहंदो ख़ुशि रहंदो, आबाद रहंदो। अल्लाह तव्हांखे ढेर सारियूं ख़ुशियूं नसीब फरमाए। फ्रेंड, असां अॼु हिन वीडियो में सिखंदासीं त यूट्यूब जो जेको डिस्क्रिप्शन हूंदो आहे, चैनल जो डिस्क्रिप्शन हूंदो आहे, उहो कीअं लिखियो वेंदो आहे। असांखे अॼु तव्हांखे असां हिन वीडियो में सेखारियूं था त डिस्क्रिप्शन यूट्यूब जो कीअं लिखियो वेंदो। हलो त असां हलूं था पंहिंजे क्रोम ब्राउज़र में। असां सभ खां पहिरियों क्रोम ब्राउज़र ओपन कंदासीं। उन खां बाद असां ईंदासीं हिते यूट्यूब में। असां जीअं ॾिसो पिया तव्हां, हीअ यूट्यूब जो ऑप्शन असां वटि अची वियो आहे। असां यूट्यूब में अची वियासीं। हाणे असां टे जेकी डॉट आहिनि, असां हिन खे ओके कंदासीं। मथे तव्हांखे टे डॉट नज़र ईंदा, उनखे असां हाणे डेस्कटॉप वर्जन में ईंदासीं। हाणे जीअं फ्रेंड तव्हां ॾिसो पिया, हीअ डेस्कटॉप वर्जन खुले पियो। हीअ असांजो डेस्कटॉप वर्जन खुलियो आहे। असां हिन खे थोरो वॾो कंदासीं। हिते तव्हांखे पंहिंजे चैनल जो आइकन नज़र ईंदो। प्रोफाइल जेका पिक्चर हूंदी तव्हांखे उहा नज़र ईंदी। तव्हां हिन खे ओके कंदो। सभ खां पहिरियों तव्हां ईंदो यूआर चैनल जो ऑप्शन लिखियलु आहे, हिते तव्हां हिन खे ओके कंदो। हाणे यूआर चैनल में असां अची वियासीं। हिते असांखे ऑप्शन मिलंदो कस्टमाइज़ चैनल। असां हिन खे ओके कंदासीं। असां जीअं ओके कयोसीं त असां हलूं था पंहिंजे यूट्यूब जी स्टूडियो जी तरफ़। तव्हांखे ॾेखारियूं था त हीअ खुले। हाणे हीअ यूट्यूब जो स्टूडियो खुली आयो। असांखे हाणे हेॾऊं नज़र ईंदा हीअ ऑप्शन नज़र अचनि पिया, जेके नंढा नंढा। हिते हीअं तव्हांखे ॾेखारियां पियो मां वॾो करे। हिते हीअ ऑप्शन नज़र अचनि पिया। असां हिन ऑप्शन में ईंदासीं। हीअ हेठियों जेको आहे ऑडियो जी लाइब्रेरी आहे, हिन खां मथां वरी तव्हांखे हीअ ऑप्शन मिलंदो। तव्हां हिन खे ओके कंदो। असां जीअं हिन खे ओके कयोसीं, हिते वरी असांखे हीअ टे ऑप्शन मिलनि पिया। हाणे सभ खां पहिरीं त असां हीअ जेको आहे ट्रेलर ठाहिण बि सिखी वियासीं, ऐं हे बि सिखी वियासीं। असां ईंदासीं बेसिक इन्फो में। असां हिन खे हाणे ओके कंदासीं, बेसिक इन्फो। हाणे असां जीअं बेसिक इन्फो में आयासीं त हिते लिखियलु आहे, ॾिसो चैनल डिस्क्रिप्शन। हाणे हीअ चैनल जी डिस्क्रिप्शन आहे। असां हाणे हिन खे ऐड कंदासीं। तव्हां वटि पहिरियों तव्हां लिखी छॾिजो पंहिंजी डिस्क्रिप्शन जेका सुठी हुजे, तव्हां उन हिसाब सां लिखी छॾिजो। मां छो त ऑलरेडी लिखी छॾी आहे, त मां हिन खे कॉपी कंदुसि। तव्हांखे ॾेखारियूं पिया त कॉपी कीअं कई वेंदी आहे। हाणे मां हिते जेको आहे चैनल जी डिस्क्रिप्शन ठाही आहे। मसलन तव्हां ॾिसो, हीअ मुंहिंजी डिस्क्रिप्शन लिखी वई आहे। हीअ लिखियलु आहे, हलो दोस्तो, मुंहिंजो नालो सजाद अली आहे ऐं हीअ मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे। जेकी दोस्त हिन खे ॾिसी रहिया आहिनि, महिरबानी करे मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कंदा। इहो मां डिस्क्रिप्शन लिखियो आहे हिन में। तव्हां जहिड़े हिसाब सां पंहिंजो चैनल हुजे, उन हिसाब सां पंहिंजी डिस्क्रिप्शन लिखी सघो था। मां हीअ तरीक़ो तव्हांखे सेखारण लाइ डिस्क्रिप्शन लिखी, त हिन करे जीअं तव्हां सम्झी सघो। इहा आहे डिस्क्रिप्शन लिखण जो तरीक़ो। हीअ मसलन हीअ डिस्क्रिप्शन असांजी लिखिजी वई, त असां हिन खे सेव कीअं कंदासीं। हाणे हिते तव्हांखे ऑप्शन मिलंदो पब्लिश जो। तव्हां हिन खे पब्लिश खे ओके कंदो त हीअ असांजी डिस्क्रिप्शन जेका हूंदी उहा असांजी सेव थी वेंदी। हाणे मसलन मां हिन खे पब्लिश खे ओके पियो कयां। असां जीअं ई हिन खे ओके कयोसीं त असांजी हीअ वीडियो जेका आहे, माना डिस्क्रिप्शन जेका आहे, असांजी हिन में सेव थी वई। ठीकु आहे फ्रेंड, इहो हुयो डिस्क्रिप्शन लॻाइण जो तरीक़ो। इंशाअल्लाह नेक्स्ट वरी तव्हां से ॿी कंहिं वीडियो मिलंदासीं, त हीअ चैनल असांजो तव्हां ज़रूरु सब्सक्राइब कजो। इंशाअल्लाह हिते तव्हांखे मुकमल यूट्यूब जो कोर्स मिलंदो। ऐं जिन भाइरनि मुंहिंजी पहिरियों वीडियो न ॾिठियूं आहिनि, उहे महिरबानी करके हीअ पहिरियों वीडियो ॾिसनि तव्हां उनखे, तॾहिं तव्हांखे यूट्यूब जो कोर्स मुकमल सम्झ में ईंदो। तव्हां जेके पहिरियों वीडियो आहिनि, उहे तव्हां ॾिसो, नंबर वाइज़ तव्हां ॾिसंदव, तव्हांखे आसानी आराम सां हीअ यूट्यूब जो कोर्स सम्झी अची वेंदो। ठीकु आहे फ्रेंड, ओके, ख़ुदा हाफ़िज़।